बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं त मां साईं आफ्ताब राजपर ऐं उनजी पूरी टीम ऐं हिननि शागिर्दनि जो शुक्रगुज़ार आहियां जन असांखे बि चांस ॾिनो आहे त हिननि सां गॾिजी हिते अचूं ऐं मूंखे इंतिहाई ख़ुशी थी आहे पंहिंजनि ॿारनि खे ॾिसी करे। तव्हां हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो त शाह साईं जो जेको पैगाम आहे, जीअं असां गफ़ूर तव्हांखे चयो, हीअ ख़ुदि शाह साईं आहे छा, उनजी तशरीह साईं शाह साईं जे बैत मां तव्हांखे ॿुधायां थो कि शाह साईं जो हिकिड़ो बैत आहे, सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल। समुंड जेको आहे उन में तमामु घणो जर आहे, तमामु घणो पाणी आहे, अणखुट पाणी आहे जंहिंखे असां मयर नथा करे सघूं। उनजी सेवा कयो, उनजी ख़िदमत कयो। सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल, सवें सिपजन सीर में माणिक मोती लाल। उन जे हर सीर में, हर लहर में, हर धारा में सवें मोती आहिनि, ही लाल आहिनि, जवाहर आहिनि। जे मासो मिलई माल त पूॼारा पुर थी, जे उतां हिकिड़े मासे जेतिरी बि तव्हांखे शइ मिली वञे त बि तव्हां पुर थी वञो। उहे हीरा जवाहर लाल छाजा आहिनि? उहे समुंड ही आहे जंहिं वटि हीरा लाल जवाहर उनजा बैत आहिनि, उनजो रिसालो आहे, उनजी शाइरी आहे, उनजा अल्फाज़ आहिनि। छो जो ही शाह साहब सॼी सिंध में हज़ारे दरगाहूं आहिनि, पर ही सिर्फ़ु हिकु पीराणी दरगाह न आहे, ही रहबर जी दरगाह जेको असांजी रहनुमाई कंदो आहे, जेको असांखे ॿुधाईंदो आहे त रस्ते कहिड़े सां था हलो। तव्हां शागिर्द आहियो, तव्हांजे लाइ रस्तो ॿुधाए थो त पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में। उहे शागिर्द जेके रुगो पढ़नि था, सम्झनि नथा, अमल नथा कनि, त उन्हनि जे लाइ चए थो पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में, पाणा ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वितरा। त उहे शागिर्द जेकी किताबनि खे पढ़नि पर उन्हनि ते अमल न कनि, माना मिसाल उस्ताद हिकिड़ो तव्हांखे पढ़ायो, सच ॻाल्हायो, तव्हां सच नथा ॻाल्हायो। उस्तादनि तव्हांखे पढ़ायो त नमाज़ पढ़ो, तव्हां नमाज़ नथा पढ़ो। उस्ताद तव्हांखे ॻाल्हाए त हिक ॿिए सां प्यार मोहबत सां हलो ऐं तव्हांजो पाण में झेड़ो हुजे। उस्ताद तव्हांखे सेखारनि त वॾनि जो अदब कयो ऐं तव्हां न कयो त पोइ आहे त पाणा ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वितरा। जेतिरा घणा किताब पढ़ंदो, जेतिरो घणो इल्मु पढ़ंदो ऐं उन ते अमल न कंदो, तव्हां गुनाहगार थींदो। त मां सम्झां थो अॼु जो ॾींहुं तव्हांजे लाइ बहितरीनु आहे। शाह साईं जेको आहे सो असांखे ईअं चवाए त वण खां मेवो कनि, पाण न खाइनि पंहिंजो। कंहिं वांगुरु थियूं असां, इहो मिसाल शाह साईं ॾिनो आहे त तव्हां वण वांगुरु थियो। वण जॾहिं बि पाण खे मेवो ॾींदो आहे, कॾहिं तव्हांखे कंहिं वण दान करे चयो आहे अॼु सूफ़ तव्हां मूं मां खाधा आहिनि, ॿेर तव्हां मूं मां खाधा आहिनि, केला तव्हां मुंहिंजा खाधा आहिनि, पैसा छो नथा ॾियो, पाणी छो नथा ॾियो? कॾहिं चयो आहे? कॾहिं बि न। वण था मेवो कनि, पाण न खाइनि पंहिंजो, ठिकर भितर छाड़पूं धूणा धार सहनि। पसियो लॼ लतीफ़ चए वीचारनि वणनि, त फिरियो फर ॾियनि पत कारणु पंहिंजी। हू पंहिंजी पत रखण जे लाइ वरी बि तव्हांखे मेवो ॾींदा, ॿिए साल ते बि ॾींदा, 3 साल ते बि ॾींदा। कॾहिं थकिजनि कोन था, कॾहिं तव्हांखां उजूरो कोन था घुरनि, कॾहिं तव्हां सां नाराज़ नथा थियनि। असां हिकिड़ो दफ़ो कंहिं ते महिरबानी थोरी कंदासीं त ॿिए ॾींहं ते चवंदासीं मां तोसां हेतिरो भलो हलियुसि, तूं मूंसां नथो हली, हाणे तोसां किटी आहे। त शाह साईं असांखे ॿुधाए थो हिक ॿिए सां मुहबत कयो, ईअं जीअं पखियुनि जी पाण में मुहबत आहे, ईअं जीअं वण टिण जे कख पन जी पाण में मुहबत आहे, जीअं धरती जे मिट्टी जे ज़रनि जी पाण में मुहबत आहे, जीअं आसमान में सिज आहे त ॾिसो रोशनी ॾिए थो, कॾहिं असांखां पैसा घुरे थो। पाणी धरती असांखे ॾिए थी, कॾहिं पैसा घुरे थी। धरती असांखे रहण ॾिए थी, कॾहिं पैसा घुरे थी। ईअं ई मुख़लिस थियो ॿियनि सां, ईअं दुनिया सां जेके महिरबानियूं कयो, जेको अहसान कयो, ला तमा थी कयो। उनजी का वरी पोइ पाण वटि डिमांड न रखो। जे इहा तव्हां कई, ॿिए जी ख़िदमत तव्हां कई, ॿिए जे ख़िदमत जो जज़्बो रखियो, त तव्हां इंसानियत सिखी वई। इंसानियत सिखियो त सम्झो तव्हां लतीफ़ जे पैगाम ते हलियो। हीअ धरती जो शाइर आहे, हिन सिंध खे ॻायो आहे, सिंध जे माण्हुनि खे ॻायो आहे। टाइम इलाही थियो आहे। मां वरी बि साईं आफ्ताब साईं जो शुक्रगुज़ार आहियां, सॼी टीम जो शुक्रगुज़ार आहियां जन तव्हांखे असांखे ॿुधायो। ऐं ॾिसो तव्हां किताबनि में पढ़ो आहे, पर अॼु तव्हां ख़ुदि लतीफ़ ॾिठो आहे। हाणे उते वञी उनजे रिसाले खे पढ़जो। इहो वाइदो केरु कंदो तव्हां रिसाले खे पढ़ंदव, उहे हथ मथे कनि। शाबाश।